शहर में हिकिड़ो तो जहिड़ो फ़क़ीर प्यालो खणी हिकिड़े हिकिड़े दुकान तो पिनंदो आहे। मूं पाण ॾिठो आहे। अरे मां तोखे पेनू फ़क़ीर तो लॻा? हाँ कुराड़ा खान। मां कुराड़ो न आहियां। मुंहिंजो नालो जमादार बूढ़ो खान आहे। प्यालो पी आयो आहियां। ऐं ॾोहारनि खां ख़र्ची वरी प्यालो बि पोइ वठंदो आहीं ईअं न? ॾोहारनि खां ख़र्ची वठण वारा बंगलनि ऐं कारनि में था घुमनि ऐं बंगलनि में था रहनि। ॿुधी बाबा, मां ग़रीब माण्हू आहियां ऐं मां पैसो न वठंदो आहियां। फ़क़ीरानी तबियत आहे मुंहिंजी कुल मिल्कियत हीअ अथई साइकिल जेका 20 साल पुराणी आहे। हराम जो 1 रुपयो बि हराम सम्झी होड़ हेठां नाहे आंदो। असांजो बाबा फ़क़ीराणो रूह आहे। सही थो चईं जमादार। शहर में हिकिड़ो तो जहिड़ो फ़क़ीर प्यालो खणी हिकिड़े हिकिड़े दुकान तो पिनंदो आहे। मूं पाण ॾिठो आहे। अरे मां तोखे पेनू फ़क़ीर तो लॻा? मूं त तोखे कोन चयो, तूं पाण त जीअं मां फ़क़ीर आहियां। चाचा फ़क़ीर ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो फोरू हिकिड़ो पेनू। हल हाणे हल हितां हल ऐं ॿुध, बचल खान जे दर ते चइजां त 2-3 डगड़ियूं मखियल ऐं लस्सीअ जो वटो मोकिलीनि। ठीकु आहे? हल हीअ हेॾी ड्रेग हिननि 2 डगड़ियुनि लस्सी जे वटे जे कान कई। हल तूं हल होॾे चौकी ते वात थोरी हली वे, मां मोकिले थो। हा जल्दी खणी आ, जल्दी। तूं वरी मां मोकिले थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।